ब्रेकिंग न्यूज़ अनासी नवां शेयर कई पिया। सिंध हुकूमत पारां सिंध में ट्रांसपोर्ट खाते जूं ज़मीनूं ऐं इमारतूं एक महीने अंदर खाली करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। SMTA बोर्ड मंजूरी ॾेई छॾी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी बोर्ड जो 12हों इजलास थियो। बोर्ड इजलास में सॼी सिंध में ट्रांसपोर्ट खाते जूं इमारतूं ऐं ज़मीनूं एक महीने अंदर खाली करण जी मंजूरी ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खान। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी ज़ेर सदारत हेठि सिंध मास ट्रांस अथॉरिटी जो 12हों इजलास थियो आहे। इजलास में सिंध हुकूमत पारां सिंध में ट्रांसपोर्ट खाते जी ज़मीनूं इमारतूं एक महीने अंदर खाली करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। SMT बोर्ड पारां मंजूरी पिणु ॾिनी वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त इजलास में सॼी सिंध में ट्रांसपोर्ट खाते जी इमारतूं ऐं ज़मीनूं हिक अंदर खाली कई वेंदियूं। सिंध हुकूमत पारां ट्रांसपोर्ट जा समूरा मनसूबा जल्द मुकमल किया वेंदा। सीनियर सूबाई वज़ीर इहो बि चयो आहे त निगरान हुकूमत 3 महीननि दौरान BRT जो मनसूबे ते कमु रोकियो हुयो, पर हींअर उनजो ॿीहर कमु शुरू आहे, तेज़ी सां जारी आहे। जल्द उनखे मुकमल कयो वियो। ॿिए तरफ़ सीनियर सूबाई वज़ीर जो इहो बि चवणु आहे त ट्रांसपोर्ट में ॾींहों ॾींहुं जेको आहे सहूलतूं माण्हुनि जे अवाम लाइ आणियूं। इजलास में मेयर सखर अरसलान शेख समेत हैदराबाद जो मेयर काशिफ शोरो, सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद ज़ामिन समेत ॿिया जेके ट्रांसपोर्ट जा ऑफिसर शरीक आहिनि। इजलास में जेके गुज़िरियल 11 इजलास में जेके मिंट हुया उन्हनि जी बि मंजूरी ॾिनी वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर हिदायतूं कयूं आहिनि त पूरी सिंध में जेके पंहिंजो जेके ट्रांसपोर्ट जूं ज़मीनूं आहिनि जिन ते कब्ज़ा थियल आहिनि उन्हनि खे जल्द खाली कराए उते ट्रांसपोर्ट जो नओं निज़ाम अॼु वेंदो। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।